बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं सबक़ 27 तॾा ऐं तोरियूं ठाहिण इन सबक़ जे सवालनि जा जवाब पढ़ंदासीं। सवाल: तॾा सिंध जे कहिड़े भाङे में ठहंदा आहिनि? जवाब: तॾा सिंध जे उत्तरें भाङे याने खेरपुर, सखर ऐं लाड़काणे में ठहंदा आहिनि। सवाल: तॾा ऐं तोरियूं छा लाइ कमु ईंदियूं आहिनि? इन जो जवाब आहे तॾा ऐं तोरियूं मस्जिदुनि, घरनि ऐं ओताकनि में कमु ईंदियूं आहिनि। सवाल: तॾा, तोरियूं, पिंडियूं ऐं दॿकियूं केरु ठाहींदो आहे? जवाब: तॾा, तोरियूं, पिंडियूं ऐं दॿकियूं अक्सर करे औरतूं ठाहिनि थियूं। सवाल: कारीगर तॾनि ऐं नुखुनि खे कीअं ठाहींदा आहिनि? जवाब: कारीगर तॾनि ठाहिण लाइ पहिरीं सिर्फ़ु हिकु डिघी पटी ठाहींदा आहिनि। उन खां पोइ ज़रूरत मुताबिक़ टुकर कटे हिक ॿिए सां ॻंढींदा आहिनि, जंहिंखे खेड़णु चयो वेंदो आहे। इन तरह सां कारीगर मुख़्तलिफ़ क़िस्मनि ऐं नमूननि जा तॾा ठाहींदा आहिनि। सवाल: हुकूमत घरू हुनरनि खे छो ज़ोर वठाए रही आहे? हुकूमत घरू हुनरनि खे छो ज़ोर वठाए रही आहे? जवाब: हुकूमत घरू हुनरनि खे जेके हुनर घर में या जेके बि शयूं घरनि में ठहनि थियूं, जेके हुनर आहिनि माण्हुनि खे, औरतुनि खे, मर्दनि खे, ख़ासि करे औरतुनि खे, त हुकूमत घरू हुनरनि खे न जवाब आहे त हुकूमत घरू हुनरनि खे उन करे ज़ोर वठाए रही आहे त जीअं माण्हू हुनुरु सिखी हलाल रोज़गार ज़रिए नाणो कमाए सघनि। हीअ असांजे 6 दर्जे जे 27 सबक़ जा सवाल ऐं उन्हनि जा जवाब।